जी बिल्कुल कंदकोट ऐं भरपासे वारे इलाइक़नि में बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु बि कंदकोट में जेको बरसात जो वसकारो थियो आहे उन वसकारे में जेको आहे त कंदकोट जा अक्सर जेके हेठियाई इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची चुका आहिनि। उन सां गॾोगॾु कंदकोट शहर जा मुख़्तलिफ़ रोड रस्ता जंहिंमें मुख़्तियारकार ऑफिस रोड, एसएसपी ऑफिस रोड, सिटीज़न क्लब रोड ऐं जुमन शाह पाड़ो, गुलशेर पाड़ो, उन सां गॾोगॾु डीसी ऑफिस रोड समेत जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके सरकारी ऑफिसूं आहिनि उहे बि पाणी हेठि अची चुकियूं आहिनि। हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो पिया त तलाउ जा जेके मंज़र आहिनि उहे नज़र अचनि पिया। हिन वक़्तु बि मां मौजूदु आहियां कंदकोट जे जुडिशल लॉकअप ऐं मुख़्तियारकार ऑफिस में, जिते तव्हां ॾिसो पिया त गोॾनि गोॾनि ताईं जेको आहे त उहो पाणी भीजी चुको आहे। हिन वक़्तु जेको आहे जुडिशल लॉकअप जा जेके क़ैदी आहिनि उन्हनि जे बारीकनि में बि जेको आहे पाणी दाख़िल थिए पियो ऐं बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो अञा वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। जॾहिं त महकमा मौसमियात जे मुताबिक़ जेको आहे त अॻिते जेको आहे 3 ॾींहंनि ताईं जेको बारिश जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो। हिन वक़्तु जेको आहे त बरसाति जे पाणी जे नेकाल जे लाइ जेका हिन वक़्तु बि मां जुडिशल लॉकअप में मौजूदु आहियां। हिते म्यूनसिपल इंतिज़ामिया जो अमलो इन सां गॾोगॾु ज़िले इंतिज़ामिया पारां पाणी जे नेकाल लाइ, पाणी जी निकासी लाइ जेको आहे के बि जोगा क़दम न आहिनि खयां विया ऐं किथे बि जेको आहे म्यूनसिपल कमेटी जो जेको अमलो आहे उहो नज़र न पियो अचे। म्यूनसिपल इंतिज़ामिया, ज़िले इंतिज़ामिया पारां बरसाति खां अॻु में इहे दावाऊं कयूं त असां रेन एमरजेंसी लागू कई वई आहे ऐं असां जेको आहे त बरसाति जे बचाव जे लाइ जेको आहे त जोगा क़दम खयां विया आहिनि, पर उन्हनि जा जेके खयल क़दम जेके आहिनि उहे किथे बि असांखे नज़र कोन पिया अचनि। हितां जा जेके शहरी आहिनि उहे मुख़्तलिफ़ रोड रस्तनि ते पाणी भीजी वञण जे करे उन्हनि खे सख़्तु मुश्किलातुनि जो जेको आहे मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। हिते जुडिशल लॉकअप में जेके क़ैदी आहिनि उन क़ैदियुनि खे उन सां गॾोगॾु जेके हिते जेको अमलो ड्यूटी करे पियो, पुलिस जा जेके एहलकार आहिनि उहे हिते परेशान आहिनि। हिते जेके आहे त असांखे को बि अमलो जेको आहे त सफ़ाई वारो म्यूनसिपल इंतिज़ामिया जो उहो नज़र न पियो अचे। हितां जे क़ैदियुनि उन सां गॾोगॾु हितां जे शहरनि ज़िले इंतिज़ामिया खां ऐं सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो कयो आहे त कंदकोट में जेकी ही बरसाति जो वसकारो हले पियो, हितां जो शहर जेको आहे उहो पाणी जे लपेट में अची चुको आहे। शहर में जेको आहे त बरसाति जे पाणी जे निकाल जे लाइ ऐं हितां जे जुडिशल लॉकअप में क़ैदियुनि खे बचाव जे लाइ जेको आहे त फौरी तौर ते क़दम खयां वञनि। ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसाति सबबु जेको आहे त बिजली केतिरनि ई कलाकनि खां जेको आहे उहो बंदि रहे थी। उन सां गॾोगॾु गैस जी बि जेको आहे लोड शेडिंग उहा जारी आहे, जंहिंजे करे हितां जे कारोबारी ऐं आम ज़िंदगी जेको आहे उहा ऐं घरेलू ज़िंदगी जेकी आहे उहा मफ़लूज बणिजी चुकी आहे। हितां जा जेके शहरी आहिनि उहे घरनि ताईं महदूद थी चुका आहिनि। जी।